मंझर ढंढ में पानी की सतह में मामूली लाथ जारी है। पानी की सतह 120 अढाई पंच ते पहुंची वही। सहमण तालके के रहवासन मुतालबो कयो आहे त रेलवे ट्रैक पानी की निकाली में रुकावट है। जल्द ॻोठ आरासी ऐं पका चना वटां रेलवे ट्रैक के कट ॾेई पानी के सिंधु दरिया में छोड़ कयो वञे। सहमण तालके में मंझर ढंढ के बोर्ड वारे पानी के केतरनि ई ॻोठनि मां मामूली लाथ जारी है। सहमण तालके जा बेघर थियल माण्हू रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि। बेड़ियूं ऐं ॿियूं ज़रूरत वारियूं शयूं न हुजण सबब मुतासिर ॻोठाणा तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। खुलियल आसमान हेठि वेठल ॻोठाणा इंतज़ामिया जी बेध्यानी सबब मासूम ॿारनि समेत बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। खैमा, मच्छरदानियूं ऐं खाधे पीते जो सामान न मिलण करे मुतासिरनि जी तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। बागी यूसुफ, आरासी, बख्तियारपुर, मियां मोटण, बोबक ऐं वाहड़ जे ॻोठाणनि मंछर जो बोर्ड वारो पानी सुस्त रफ़्तारी सां दरिया में वञण ते गिणती जो इज़हार कयो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पानी हेठि आयल ॻोठनि में भर में मौजूद रेलवे ट्रैक पानी की निकाली में रुकावट बणियल है। फौरी तौर ॻोठ आराज़ी ऐं पका चना वटां रेलवे ट्रैक के कट ॾेई पानी दरिया में छोड़ कयो वञे।